वॾी महिरबानी ख़ान मोहम्मद सोलंकी अपडेट करण जे लाइ नाज़रीन ते अवां खे आम ख़बर ॾींदा हलूं त नसीराबाद भरिसां ॻोठ कोरवा वेझो नौजवान जो सड़ियल लाश हथ कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया ॻोठ घमर लहबर वासी नवी जत जो पलाल जे खरे मां लाश मिलियो आहे। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त कंहिं सां का बि दुश्मनी नाहे। इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं नसीराबाद मां, जिते नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ कोरवा वेझो नौजवान जो सड़ियल हालत में लाश हथ कयो वियो आहे। वधीक नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ भरिसां नवी जत जो पलाल जे खरे मां लाश मिलियो आहे। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त कंहिं सां इन हवाले सां का बि दुश्मनी नाहे। जी नाज़रीन अपडेट करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां नसीराबाद भरिसां ॻोठ कोरवा वेझो नौजवान जो सड़ियल हालत में लाश मिलियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं नसीराबाद मां, जिते नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त नसीराबाद भरिसां ॻोठ कोरवा वेझो नौजवान जो सड़ियल हालत में लाश हथ कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अलाह बख्श कुरैशी खां। अलाह बख्श, नौजवान जो सड़ियल लाश मिलियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी अॼु सुबुह ही जेको लाश ठाहियो आहे नसीराबाद तालुके जो ॻोठ आहे गांवर लहबर, हुतां जो रहवासी 20 सालनि जो नौजवान आहे नवीद पुट गुलशेर जत, जेको गुज़रियल 11-12 सालनि खां हिन ॻोठ में पंहिंजे नाने हमदली जत वटि सां गॾु रहंदो हो। काल्ह शाम ही ॻोठा निकितो आहे ऐं ओचितो गुम थी वियो आहे, जंहिंजी ॻोल्हा कई वई पर हथ न आहे। अॼु सुबुह साॻी ॻोठ गांवर लहबर जे लॻ ॿियो ॻोठ आहे कूरवा। उन कूरवा जे ॿाहिरां पलाल जे खरे खे बाहि हल हुई, जंहिंमां हिकिड़ी बदबू अची रही हुई कंहिं गोश्त जे सड़न जी। जेको ॻोठाणनि हिक ॿिए सां ॻाल्हि कई, जेका ॻाल्हि हिन ॻोठ ताईं पहुती, पोइ ॻोठाणनि जो जेको नौजवान गुम थियल हो उहे हिन पलाल जे खरे ते पहुता ऐं उन खरे खे जंहिं महिल हटायो वियो सड़ियल पलाल जे खरे खे, त उन मां हिन नौजवान जो लाश ठाहियो आहे, सड़ियल लाश ठाहियो आहे, जंहिंजी सुञाणप नवीद पुट गुलशेर जतपुर थी आहे। 20 सालनि जो नौजवान आहे ऐं उनजो लाश हथ करण बैदि उनखे पोस्टमार्टम लाइ रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद आंदो वियो, जिते का ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। ऐं हिन जे वारसनि जो चवणु आहे, जेका वारसनि हुसैन बख्श जत, नानो हमदली जत ऐं ॿियनि ॿुधायो त असांजी कंहिंसां बि दुश्मनी कान्हे का, ऐं जंहिं बि कार्रवाई कई आहे उन सां ज़ुल्म कयो आहे ऐं असांजे गबरू नौजवान खे हिननि क़त्ल कयो आहे ऐं बेरहमीअ सां हुनखे साड़ियो वियो आहे। अहिड़े वाक़े खां पोइ पूरे इलाइक़े में ॼण को गम ऐं अफ़सोस वारो माहौल थी वियो आहे ऐं हिन जे घर में रोज़ राड़ो मचियल आहे। संदसि अमड़ खे बार बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि ऐं ही डेरा थाणे जी हद आहे जिते ही वाक़ियो पेश आयो आहे ऐं डेरा थाणे ते अहिड़ी रिपोर्ट दाख़िल कई वई आहे ऐं हिन वक़्तु ताईं पुलिस उन रिपोर्ट मिलण खां पोइ इब्तिदाई जांच ज़रूरु शुरू कई आहे, पर कंहिं बि नतीजे ते न पहुची सघे आहे त ही कार्रवाई कीअं थी ऐं कंहिं कई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अलाह बख्श कुरैशी अपडेट करण लाइ।